आम ख़बर खां वाक़िया गाइडेंदारो सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध में लोकल काउंसिल जे मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन करण जो हुकुम ॾिनो आहे। चेयरमैन निसार खोड़े जी सदारत हेठि पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो इजलास थियो। इजलास दौरान सखर जी मुख़्तलिफ़ लोकल काउंसिल्स जी ऑडिट पैराज जो जाइज़ो वरितो वियो। लोकल काउंसिल जे मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन करण जो हुकुम ॾिनो वियो। चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त सिंध हुकूमत लोकल काउंसिल्स खे 160 अरब रुपया फ़राहम करे थी। निसार खोड़े जो चवणु आहे त गोसरू मुलाज़िमनि खां बचण लाइ पघारूं ऑनलाइन छो न पई कई वञनि। अहम ख़बर ही अवां सां शेयर कयूं पिया। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध में लोकल काउंसिल जे मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन करण जो हुकुम ॾिनो आहे। चेयरमैन निसार खोड़ो जी सदारत हेठि पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो इजलास थियो। इजलास दौरान सखर जी मुख़्तलिफ़ लोकल काउंसिल्स जी ऑडिट पैराज जो जाइज़ो वरितो वियो। लोकल काउंसिल्स जे मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन करण जो हुकुम ॾिनो वियो। चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त सिंध हुकूमत लोकल काउंसिल खे 160 अरब रुपया फ़राहम करे थी। हुन चयो त गोसरू मुलाज़िमनि खां बचण लाइ पघारूं ऑनलाइन छो न पयूं कयूं वञनि।